4 अप्रैल मुल्की तारीख़ जो हिकु अभाॻो ॾींहुं आहे। इन ॾिहाड़े ते मुल्क जे पहिरिएं चूंडियल वज़ीर आज़म ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे बानी ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे फांसी ॾिनी वई। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो 5 जनवरी 1928 ईस्वीअ धारे सर शाहनवाज़ भुट्टो जे घर में लाड़काने में ॼाओ। हिन शुरूआती तालीम पंहिंजे अबाणे शहर लाड़काने मां हासिलु कई। वधीक तालीम कराची, बम्बई ऐं अमरीका मां हासिलु कई। हिन ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी मां MA सियासियात में कई ऐं हिन साॻी यूनिवर्सिटी मां कानून जी डिग्री वरिताईं। तालीम मुकमल करण खां पोइ इंग्लैंड जी साउथहैम्पटन यूनिवर्सिटी में बैनुल अक़वामी कानून जो उस्तादु मुक़ररु थियो ऐं वरी जॾहिं ॾेह वापसि आयो तॾहिं सिंध मुस्लिम लॉ कॉलेज में शागिर्दनि खे पढ़ायईं बि ऐं हुन सां गॾु वकालत जी प्रैक्टिस बि कयईं। हिन थोरे वक़्त अंदरि मुल्क में हिकु कामयाबु वकील तौरु पाण मञायो। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जॾहिं अमली तौर ते सियासत जी दुनिया में पेर पातो तॾहिं 1958 खां 1960 ताईं सदर अयूब जी काबीना में वापार जो वज़ीर थियो। 1960 खां 1962 ताईं अक़लियती मामलनि, क़ौमी तामीर नौ ऐं सुद समाज जो वज़ीर थियो। 1962 खां 1965 ताईं सनत, कुदरती वसीलनि ऐं कश्मीर जे मामलनि जो वज़ीर थियो। 1963 खां 1966 ताईं मुल्क जो परॾेही वज़ीर थियो। ताशकंद मुआहिदे ते जॾहिं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं सदर अयूब विच में इख़्तिलाफ़ पैदा थी पिया तॾहिं हिन सदर अयूब जी काबीना मां इस्तीफ़ा ॾेई 30 नवंबर 1967 ईस्वीअ ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे नाले सां पंहिंजी हिकु सियासी पार्टी क़ाइमु कयईं ऐं हुन जे प्लेटफॉर्म तां जमहूरियत जी बहाली लाइ तहरीक हलायईं जंहिं जे नतीजे में 1970 ईस्वीअ में मुल्क में आम चूंडूं थियूं जिन में पाकिस्तान पीपल्स पार्टी वॾी अक्सरियत सां मुल्क मां खटी आई। तोड़े जो हुन वक़्तु मुल्क जूं हालतूं तमामु घणियूं ख़राबु हुयूं। पाकिस्तान ऐं भारत विच में जंग लॻी चुकी हुई। मुल्क जो हिकु हिसो टुटी चुको हो। क़ौमी ख़ज़ानो ख़ाली हो पर ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पंहिंजी ख़ुदादाद सलाहियतुनि सां न रुॻो मुल्क खे हलाए ॾेखारियो पर तरक़ीअ जी राहुनि ते गामज़न बि कयो। हिन स्टील मिल खां वेंदे पोर्ट क़ासिम ताईं खोड़ सारा इदारा क़ाइमु कया। मुल्क खे 1973 जो आइन ॾिनो, न्यूक्लियर प्रोग्राम ॾिनो ऐं इस्लामी मुल्कनि जी सरबराही कॉन्फ्रेंस कोठाई। उहो ई सबबु आहे जो ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी इनक़लाबी सोच ऐं अवाम दोस्त पॉलिसी वॾियुनि ताक़तुनि खां बर्दाश्त न थी ऐं हुननि संदसि ख़िलाफ़ साज़िश शुरू करे ॾिनी। 5 जुलाई 1977 ते ज़ियाउल हक़ पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत बरतरफ़ करे मुल्क में मार्शल लॉ मड़े छॾी। सेप्टेंबर 1977 ईस्वीअ में ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे नवाब मोहम्मद अहमद ख़ान जे क़त्ल जे इल्ज़ाम में गिरफ़्तार कयो वियो। 18 मार्च 1978 ईस्वी ते हाई कोर्ट मौत जी सज़ा जो हुकुम ॿुधायो जंहिं ते सुप्रीम कोर्ट में अपील विधी वई पर उतां बि इंसाफ़ पला न पियो। तोड़े जो ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी जान बख़्शी लाइ दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि अपीलूं कयूं पर कंहिंजी बि न ॿुधी वई। 4 अप्रैल 1979 ईस्वी धारे रावलपिंडी जे डिस्ट्रिक्ट जेल में खेसि फांसी ॾिनी वई। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे फांसी ॾींदड़नि उहो सम्झो त फांसी ॾेई खेसि ख़तमु कयो वेंदो पर हू पंहिंजे हिन मक़सद में नाकाम विया। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो फांसी चढ़ी अमर थी वियो।